अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों मूंखे उमेद आहे त तव्हांखे दौलाब ड्रामो पसंदि आयो हूंदो। हलो था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों मुराद जा माण्हू रज़न वारे भाउ खे मारे छॾींदा, यानी ॿिन्हिनि खे मारे छॾींदा। दोस्तों रज़न जे घर में रोज़ ऐं राड़ो हूंदो ऐं रज़न जा होश ख़ता थी वेंदा त असां इहो छा करे वेठा हुआसीं। अगरि असां ईअं न कयूं हा त अॼु असांखे इहे लाश न मिलनि हा। ऐं ॿिए पासे सोडल मुराद खे चवंदो त असांजे हमरा खे मारण जे पोयां इनी हरेस जा हथ त न आहिनि। मुराद चवंदो सोडल खे तूं चरियो त नाही, हरेस ईअं कीअं थो करे सघे। मुराद चवंदो त सोट इहो तुंहिंजो अॼु जो वहम आहे। असांजे मुड़ुस मारण में मीर शाहनवाज जा हथ न हुजनि हा त हू फ़ैसिले लाइ एॾो ज़ोर न रखे हा। ऐं ॿिए पासे अमा साइण पुलिस खे चवंदो त तव्हां पंहिंजी पुलिस खे इतलाह कयो त एतिरी पघार हराम न खाए। पुलिस चवंदो त असां तुंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि करियूं पिया त मंसूर जा दुश्मन लभी वञनि, ज़नी ज़ाहिर थी वञनि। ऐं अमा साइण चवंदो त जॾहिं असां जॾहिं खे इंसाफ़ नथो मिले त ॿिन्हिनि खे छा इंसाफ़ मिलंदो। पोइ तव्हां इहो सोचो त आम माण्हू खे इंसाफ़ कीअं मिलंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।